नाज़रीन, इस्लामी जमहूरिया ईरान जो सदर डॉक्टर इब्राहिम रईसी लाहौर के दौरे का पोइ कराची शहर के दौरे ते पहुची रहो है। ईरानी सदर के दौरे दौरान कराची में सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया आहिनि। शहर जा मुख्तलिफ रोड और रस्ता कंटेनर्स रखी बंद किया विया आहिनि। इन सिलसिले में वधीक तफ़सीलात लाइ वीडियो लिंक ते मौजूद है कराची में धरती टीवी जो रिपोर्टर इसाक सरकी। जी इसाक, वधीक आगाह कजो। बिल्कुल हिन टाइम असां शाहराह फैसल ते मौजूद आहियूं, जिते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको ईरानी सदर कराची पहुची रहियो आहे, जेको इस्लामाबाद में मौजूद है। अॼु वो कुछ देर खां पोइ कराची पहुची वेंदो, जंहिंमें कराची जा मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि उहे रुकावटूं लॻाए बंदि कयो वेंदो, जंहिंमें ट्रैफिक पुलिस पारां जेको प्रेस रिलीज़ आहे उन हवाले सां उहा प्रेस रिलीज़ भी जारी कई वई आहे। गॾोगॾु ॻाल्हि कजे त कमीशन कराची पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो हुयो, जंहिंमें जेके तालीमी इदारा आहिनि उहे भी उन नोटिफिकेशन के हवाले से बंद किया विया आहिनि। गॾोगॾु ॻाल्हि कजे रस्तनि जी त 3 बजे का 5 बजे ताईं मेन जेके शाहराह फैसल जा 2 रोड आहिनि उहे भी बंद किया वेंदा। गॾोगॾु अगर ॻाल्हि कजे गवर्नर हाउस और CM हाउस जी, त उहे भी जेके रोड रस्ता आहिनि उहे रुकावटूं लॻाए बंद किया वेंदा। गॾोगॾु अगर ॻाल्हि कजे रस्तनि खुलियल जी, त उन्हनि जी जगह जेके मुख़्तलिफ़ रोड रस्ता आहिनि उन्हनि जे लाइ जेके मुतबादिल रस्ता आहिनि उहे खोलिया विया आहिनि। जीअं ॻाल्हि कजे मेन अगर ॻाल्हि कजे शाइन कॉम्प्लेक्स वारे रोड जी, त उहो खोलियो वियो आहे ऐं जेके गवर्नर हाउस CM हाउस जी तरफ़ अचण वारा रस्ता आहिनि उन्हनि खे रुकावटूं लॻाए बंदि करे उते ट्रैफिक पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। गॾोगॾु मेन शाहराह फैसल जी ॻाल्हि कजे त हे जेको रोड आहे 2 रोड आहिनि जेके इहे भी बंद किया वेंदा ऐं हिते भी जेके ट्रैफिक पुलिस एहलकार आहिनि उहे भी मुक़ररु कया वेंदा। ट्रैफिक पुलिस पारां चयो वियो आहे त 2 कलाकनि जे लाइ हे रोड जेको आम माण्हू इस्तेमालु न करनि ऐं ट्रैफिक पुलिस पारां जेको टाइम आहे उहो भी ॿुधायो वियो आहे। 3 बजे का 5 बजे ताईं जेके 2 शाहराह फैसल जा मेन रोड आहिनि उहे बंद किया विया आहिनि, जॾहिं त ट्रैफिक पुलिस वारा चयो वियो आहे त जेके माण्हू आहिनि उहे गैर ज़रूरी घर खां ॿाहिरि न निकिरनि। किथे ईअं न थिए जो ट्रैफिक जाम थियण जे करे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ॾुखियाई ॾिसणी पए। त हिन हवाले सां अॼु जेको ईरानी सदर उहो कराची पहुची रहियो आहे। गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ रोड रस्ता आहिनि कराची जा उहे ट्रैफिक पुलिस पारां बंदि कया विया आहिनि। जी।